क्लास 9 मज़मून रियाजी यूनिट 3 लेसन 1 अलजब्रिक एक्सप्रेशन अलजबरी इज़ार जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे भली कार ॿारो हिन सबक में असां नओं यूनिट शुरू करे रहिया आहियूं ऐं अॼु जो असांजो टॉपिक आहे अलजब्रिक एक्सप्रेशन यानी अलजबरी इज़ार Algebraic expression is a mathematical expression which consists of variables constant and mathematical operations like addition, subtraction, multiplication and division. अलजबरी इज़ार एक अहिड़ो हिसाबी इज़ार हूंदो आहे जेको बदिलजंदड़ मुस्तकिल ऐं हिसाबी अमलनि जहिड़ोक जोड़ कट ज़रब ऐं वंड ते मुश्तमिल हूंदो आहे। ॿारो असां इहे शयूं पोयनि क्लासनि जे अंदरि पढ़ी आया आहियूं पर असां हिते वरी इन्हनि शयुनि खे रिवाइज़ कंदासीं। अलजब्रिक एक्सप्रेशन खे समझण जे लाइ असां कुछ टर्म्स के समझंदासीं। सम बेसिक अलजेब्रिक टर्म्स कुछ बुनियादी अलजबरी इस्तिलाह। वेरिएबल यानी बदलजंदड़ वेरिएबल इज सिंबल रिप्रेजेंटेड बाय एन अल्फाबेटिकल लेटर हुज वैल्यू कैन चेंज। हाणे हिते इहा ॻाल्हि पियो करे त बदलजंदड़ हिकु निशानी हूंदी आहे जंहिंखे अल्फाबेटिकल लेटर सां ज़ाहिर कयो वेंदो आहे ऐं उन जी जेका वैल्यू आहे उहा चेंज थींदी आहे यानी जेको मुल्ह आहे उहो फिक्स न हूंदो आहे उन जो मुल्ह चेंज थी सघे थो। हाणे ॿियो असां वटि आहे कोफिशिएंट यानी अददी मुंडो। कोफिशिएंट इज़ अ नंबर दैट कम्स बिफोर अ वेरिएबल एंड इज़ मल्टीप्लाइड बाय इट। हाणे चए थो अददी मुंडो हिकु अदद हूंदो आहे जेको वेरिएबल खां पहिरियां ईंदो आहे ऐं इहो उन सां ज़रब में हूंदो आहे। हाणे इन शइ खे मां हींअर तव्हांखे मिसाल जे वसीले सम्झायां थो। 15x² प्लस 12xy प्लस 10x प्लस 20y प्लस 16। हाणे ॾिसो असां वटि हिकिड़ी एक्सप्रेशन आहे। हाणे हिते जेके अल्फाबेटिकल लेटर आहिनि उहे छा खे ज़ाहिर पिया कनि इहे वेरिएबल खे ज़ाहिर पिया कनि यानी हीउ एक्स उहो हिते ई एक्स वाए हिते बि एक्स पियो आहे हिते ई वाए पियो आहे इहे सभु छा आहिनि इहे वेरिएबल आहिनि। हाणे इन जी वैल्यू असां का बि रखे सघूं था सही आहे अहिड़े तरीक़े सां। हाणे उन खां बाद में छा चयो आहे कोफिशिएंट यानी अददी मुंडो उहो नंबर जेको वेरिएबल सां ज़रब में हूंदो। हाणे हिते ॾिसो हीउ 15 ॾिसो हिन वेरिएबल यानी एक्स सां ज़रब में पियो आहे त 15 हिते छा आहे इहो कोफिशिएंट आहे। हिते ई 12 जेको आहे हिन ॿिनि वेरिएबल सां ज़रब में पियो आहे चाहे 2 हुजनि या 3 वेरिएबल बि थी सघनि था उन सां ज़रब में जेको बि नंबर हूंदो उहो असांजो छा थी वेंदो आहे उहो असांजो कोफिशिएंट हूंदो आहे। पर अमूमनली छा हूंदो आहे त हीउ जेको नंबर हूंदो आहे उहो हिन खां पहिरियां अची वेंदो आहे उनजे करे त चयो अथसि दैट कम्स बिफोर अ वेरिएबल यानी इहो वेरिएबल खां पहिरियां ईंदो ऐं उन सां ज़रब में हूंदो सही आहे। हिते 10 असांजो कोफिशिएंट आहे हिते असांजो 20 कोफिशिएंट आहे अहिड़े तरीक़े सां। पावर यानी सग इट डिनोट्स हाउ मेनी टाइम्स अ नंबर इज़ मल्टीप्लाइड बाय इटसेल्फ। इन जो मतिलबु इहो आहे त घणा दफ़ा हिकु अदद पंहिंजो पाण सां ज़रब थिए थो या ज़रब थींदो आहे। हाणे हिते ॾिसो न हिते एक्स जे मथां पियो आहे पावर घणो 2 ठीकु आहे इन जो मतिलबु इहो थियो हीउ एक्स पंहिंजो पाण सां घणा दफ़ा ज़रब थींदो 2 दफ़ा। उन खां अलावा जेकॾहिं हीउ जेको पावर आहे का बि नंबर जे मथां चाहे उहो वाए हुजे या खवा जेको आहे उहो सिर्फ़ु नंबर ई हुजे अगरि 2 जे मथां को नंबर आहे 4 इन जो मतिलबु इहो थियो हीउ जेको वाए आहे पंहिंजो पाण सां 7 दफ़ा ज़रब थींदो ऐं हीउ जेको पियो आहे 2 असां वटि इहो बि पंहिंजो पाण सां 4 दफ़ा ज़रब थींदो। कांस्टेंट यानी मुस्तकिल कांस्टेंट इज़ अ नंबर विदाउट वेरिएबल। हाणे मुस्तकिल हिकु अदद हूंदो आहे वेरिएबल खां सवाइ। हाणे हिते जेकॾहिं मां हिन तव्हांखे एक्सप्रेशन में पुछां त उहो कहिड़ो नंबर आहे जंहिंमें वेरिएबल न आहे उहो आहे असांजो 16 यानी 16 में छा आहे वेरिएबल न आहे त पोइ असां उनखे छा चवंदासीं असां चवंदासीं इहो कांस्टेंट आहे छाकाणि त इहा वैल्यू थी वई फिक्स 16 जी जाइ ते को ॿियो नंबर त कोन रखंदासीं न यानी हिते असां वाए जी जाइ ते मुल्ह पुट कंदा आहियूं तंहिंजे करे उनजी वैल्यू चेंज थींदी आहे। इहो ई फ़र्क़ु आहे छा में असांजे वेरिएबल में ऐं मुस्तकिल में आहे छाकाणि त कांस्टेंट जी वैल्यू फिक्स थी वेंदी आहे ऐं वेरिएबल जी वैल्यू तब्दील थी सघे थी बसि इहो फ़र्क़ु अथसि। टर्म ऑफ अलजेब्रिक एक्सप्रेशन अलजबरी इज़ार जी रक़म। टर्म इज़ नंबर वेरिएबल्स और कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स एंड वेरिएबल्स मल्टीप्लाइड टुगेदर एंड सेपरेटेड बाय प्लस एंड माइनस साइंस। हाणे हिते इहा ॻाल्हि पियो करे त हिकिड़ो अदद हुजे या असां वटि हुजे बदिलजंदड़ या अददनि ऐं बदिलजंदड़ जी ज़रबपत खे जेको जोड़ या कट जी निशानी वसीले जुदा थियल हुजे त उनखे असां छा चवंदा आहियूं उनखे रक़म चइबो आहे। ठीकु आहे हाणे कीअं
हाणे सपोज कयो जेकॾहिं मां तव्हांखे सम्झायां ट्रम हूंदो छा आहे। हाणे ट्रम असां वटि हीअं थी सघे थो, ॾिसो हाणे हिकिड़ो नंबर पियो आहे घणो 9, असां चवंदासीं इहो हिकिड़ो ट्रम थी वियो, ठीकु आहे, हिकिड़ो अदद। या वरी असां वटि जेकॾहिं हीअं हुजे त एक्स हुजे या कामा में वाई, यानी 2 ट्रम थी विया। हाणे हिते ॾिसो हीअ हिकिड़ो अदद, हीअ ॿई जेके वेरिएबल पिया आहिनि इहे ॿई अलॻि अलॻि ट्रम आहिनि, ठीकु आहे, असां हिनखे ट्रम चई सघूं था। सपोज था कयूं अगरि ईअं हुजे हा त 15x इहो बि हिकिड़ो ई ट्रम आहे, या वरी हुजे हा 15xyz, ऐं इहो छा आहे, इहो बि हिकिड़ो ट्रम आहे, ठीकु आहे। पर हाणे हिते ॻाल्हि पियो करे त जोड़ या कट जी निशानी वसीले जुदा थियल हुजनि। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त जेकॾहिं हिकिड़ी एक्सप्रेशन जे अंदरि हिक खां जेकॾहिं वधीक ट्रम ईंदा पोइ हुते जोड़ या कट जी साइन अची वेंदी। जेकॾहिं मां हिते लिखां त सपोज था कयूं 15x प्लस 19xyz माइनस 10z। हाणे हिते तव्हां ॾिसो न त हीउ हिकिड़ो ट्रम आहे अलॻि, हीउ बि हिकिड़ो ट्रम पियो आहे, हीउ बि असां वटि हिकिड़ो ट्रम पियो आहे। इन जो मतिलबु आहे हीउ जेको आहे एक्सप्रेशन लिखियलु आहे हिते उन जे अंदरि ट्रम केतिरा आहिनि। हाणे इन जे अंदरि घणा ट्रम थी विया, इन जे अंदरि 3 ट्रम थी विया। पर हाणे यादि रखिजो त कॾहिं तव्हां हिन खे 2 ट्रम न चइजो। हाणे हिते पियो आहे 10x, हिते प्लस में असां वटि पियो हुजे 5x, तव्हां चओ हिन में 2 ट्रम आहिनि ॿारो। हाणे ॾिसो हीअ जो सिंपलेस्ट फॉर्म आहे हीउ फर्दर एड थी सघे थो, पर हिते हिननि मां को बि एड कोन थींदव। इन जे करे असां हिन खे फर्दर एड करे सघूं था। इहो बराबरि थींदो असां वटि 15x जे पोइ हाणे हीउ हिकिड़ो ट्रम आहे, बाक़ी हिते हिन खे तव्हां डायरेक्ट न चइजो त इहे 2 ट्रम आहिनि असांजा, ठीकु आहे। टाइप्स ऑफ ट्रम, रक़म जा क़िस्म। मोनोमियल हिकु रक़मी, एन एक्सप्रेशन विच कंटेन सिंगल ट्रम, चए थो त अहिड़ो इज़हार जंहिंमें हिकिड़ो ट्रम हुजे या हिकु रक़म हूंदी त असां हुनखे छा चवंदासीं, मोनोमियल। हाणे कीअं, हाणे इन जो मतिलबु हीअं थियो हिकु रक़मी छा कहिजो, या त असां वटि हिकिड़ो अदद हूंदो या वेरिएबल हूंदो, या सपोज कयो कीअं, हाणे ॾिसो त या असां वटि हूंदो 9, इहो बि हिकु रक़मी आहे, या हुजे वेरिएबल, या त वरी हिननि ॿिन्ही जो मल्टीप्लिकेशन हुजे, लिखूं 7x² into y। बाइनोमियल यानी 2 रक़मी, एन एक्सप्रेशन विच कंटेन्स 2 ट्रम, अहिड़ो इज़हार जंहिंमें 2 ट्रम हुजनि त असां उनखे छा चवंदासीं, बाइनोमियल। मिसाल तौरु असां वटि हुजे 15x² प्लस 9, हाणे इहो असांजो मिसाल थी वियो छाजो, बाइनोमियल यानी 2 रक़मी जो। ट्राइनोमियल जंहिंखे चवंदो आहे 3 रक़मी, एन एक्सप्रेशन विच कंटेन्स 3 ट्रम्स, अहिड़ो इज़हार जंहिंमें 3 रक़मूं हुजनि त पोइ असां उनखे चवंदासीं 3 रक़मी। हाणे कीअं, सपोज कि असां ट्रम आहे त 25x² प्लस 35x प्लस 9। हाणे हिन में घणियूं रक़मूं अची वियूं, हाणे हिन में 3 रक़मियूं अची वियूं, हिकिड़ी हीअ पई आहे 25x² प्लस 35x प्लस 9। पोलिनोमियल जंहिंखे चवंदो आहे घण रक़मी, एन एक्सप्रेशन दैट कंटेन्स 2 or more ट्रम्स, चए थो त अहिड़ो इज़हार जेको 2 या 2 खां वधीक रक़मनि ते मुश्तमिल हुजे त असां उनखे छा चवंदासीं, असां उनखे चवंदासीं घण रक़मी। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हाणे जेको आहे 2 रक़मी बि घण रक़मी आहे, 3 रक़मी बि घण रक़मी आहे। अगरि जेकॾहिं का एक्सप्रेशन आहे जंहिंमें 3 खां वधीक रक़मूं अची वञनि थियूं उन खे बि असां घण रक़मी चवंदासीं। हाणे अगरि मां जो मिसाल लिखां त छा लिखंदासीं, लिखंदुमि हिते त 15x⁴ प्लस 10x³ प्लस 25xy प्लस 9x प्लस 4। हाणे ॾिसो हिन में असल में रक़मूं घणियूं थी वियूं, 1 2 3 4 5, हूअं त हिन में थी वियूं 5 रक़मूं, पर हिन खे छा चयो वेंदो, हाणे हिन खे चयो वेंदो त पोलिनोमियल यानी घण रक़मी। डिग्रीज ऑफ मैथमेटिकल एक्सप्रेशंस, हिसाबी इज़हारनि जा दर्जा। हाईएस्ट पावर ऑफ द वेरिएबल ऑफ एन एक्सप्रेशन इज कॉल्ड डिग्री, इज़हार जे बदिलजंदड़ जे वॾे खां वॾी सघ खे दर्जो चयो वेंदो आहे। हाणे कीअं, असां वटि इज़हार आहे, सपोज था कयूं त 7x ते पावर आहे असां वटि 8 प्लस 9x ते पावर आहे असांजो 5 प्लस 10x प्लस 4। हाणे ॾिसो जेकॾहिं मां अव्हां खां पुछां त हिन एक्सप्रेशन जो दर्जो घणो आहे त मूं अव्हां खे चयो त इज़हार जे बदिलजंदड़ जे वॾे खां वॾी सघ खे दर्जो चयो वेंदो आहे। हाणे हिते जेको वेरिएबल असां वटि आहे उहो आहे असां वटि x, त x जो जेको मैक्सिमम पावर केतिरो आहे, हाणे हीअ आहे हिते असां वटि 8 आहे, त असां चवंदासीं त हिन एक्सप्रेशन जो जेको
दर्जो आहे जेका डिग्री आहे उहा आहे 8 ठीकु आहे। पर हाणे हिते वरी ॿी ॻाल्हि पियो करे इफ द सिंगल टर्म ऑफ एक्सप्रेशन कंटेन 2 or more वेरिएबल्स चए पियो त जेकॾहिं हिकिड़ो टर्म आहे जेको एक्सप्रेशन जो जेकॾहिं उन जे अंदरि 2 वेरिएबल अची वञनि था त पोइ छा थींदो उन खां पोइ थींदो समेशन ऑफ देयर पावर्स वुड बी कॉल्ड डिग्री। पोइ असां टर्म जे अंदरि मौजूदु जेकी बि वेरिएबल्स हूंदा उन्हनि जे पावर्स खे जोड़ कंदासीं पोइ उन खे चवंदासीं डिग्री। हाणे उहो कीअं हूंदो हाणे ॾिसो सपोज़ अॻियो असां वटि हुजे त 7x ते पावर घणो आहे हिते 8 हिते y अची वियो हिनजो पावर घणो थी थो वञे हिनजो पावर आहे 3 हिते ईंदासीं प्लस 9x ते पावर आहे 5 ऐं असां वटि अची वियो हिते y ते पावर अची वियो 10 पोइ असां वटि थी वियो हिते साॻियो 10x पियो आहे प्लस में 4। हाणे हिन जी डिग्री केतिरी थींदी हाणे हिन जे अंदरि टर्म 4 असां वटि अची विया आहिनि ठीकु आहे। त पोइ हाणे असां छा कंदासीं हिन टर्म जे पावर खे जोड़ कंदासीं हिते x जो पावर 8 y जो पावर 3 8 3 थी विया 11 यानी हिन टर्म जो जेको पावर आहे उहो 11 ऐं हिन टर्म जो पावर ॾिसूं हिन ते x ते पियो आहे 5 y ते पियो आहे 10 5 × 10 15 यानी हिन जो जेको समेशन ऑफ द पावर थियो उहो घणो थियो 15। पोइ असांजी डिग्री घणो चवंदासीं ॿारो मैक्सिमम पावर घणो थियो उहो थियो 15 चवंदासीं त हिन एक्सप्रेशन जी जेका डिग्री थी बीहे उहा घणी बीठी 15। हाणे हिते कुझु मिसाल ॾिजनि था मां खां पुछंदुसि त मतिलबु हिन जूं जेके डिग्रीज़ आहिनि कहिड़ियूं आहिनि ऐं हिन जे अंदरि टर्म घणा आहिनि। टर्म त असां जेको पहिरियों नंबर मिसाल आहे असां वटि हिन जे अंदरि सिधा सवा घणा आहिनि टर्म सिधा सवा हिन में घणा पिया आहिनि 3 जी डिग्री घणी थींदी मैक्सिमम पावर घणो आहे हिते हिन एक्सप्रेशन जो उहो आहे 2 त पोइ छा चवंदासीं जेका हिन जी डिग्री आहे जेको पहिरियों एग्ज़ाम्पल आहे हुनजी आहे 2। हाणे सेकेंड जे अंदरि जेको आहे हिन जी डिग्री केतिरी थींदी त हिन जे अंदरि जेका डिग्री आहे उहा आहे 7 ठीकु आहे। टर्म घणा अथसि हिन जे अंदरि आहिनि 4। हाणे जेको टियों नंबर आहे इहो जेको एक्सप्रेशन आहे असां वटि 2 वेरिएबल वारो आहे ठीकु आहे। त पोइ हाणे असांखे हिन मां कीअं ख़बर पए त हिन जी डिग्री केतिरी आहे असां ॾिसंदासीं त इहे जेके टर्म आहिनि इन्हनि टर्म्स जो जेको मैक्सिमम पावर घणो आहे। हाणे हिन जो थियो 9 7 8 जो थी वियो 15 सेकेंड टर्म जो थर्ड टर्म जो थींदो 2 ऐं जेको असां वटि चोथों टर्म आहे जेको कांस्टेंट आहे उहो 0 डिग्री जो आहे ठीकु आहे। पोइ असां चवंदासीं त हीअ जेका एक्सप्रेशन आहे हिन जी डिग्री आहे 15। अहिड़े तरीक़े सां हाणे असां जेको चोथों नंबर एक्सप्रेशन आहे उन जे अंदरि छा आहे त हिन जो जेको हिन जी जेका डिग्री आहे उहा घणी आहे 6 छाकाणि जो मैक्सिमम पावर घणो थी वियो इहो थी वियो 6 ठीकु आहे। पर हाल हींअर जेका मां सां ॻाल्हि कई जेको मुस्तक़िल हूंदो उन जी जेका डिग्री आहे उहा घणी हूंदी आहे 0। मां इहा तव्हांखे हाणे साबित करे थो ॾियां इहो कीअं थींदो। हाणे ॾिसो असां नंबर पियो आहे सपोज़ तव्हांखे 25 हाणे 25 जी जेका डिग्री 0 कीअं थी ॾिसो वारो हाणे 25 खे असां लिखंदासीं इज़ इक्वल टू 25 एक्स ते पावर घणो इहो थी वियो 0। जॾहिं कंहिं बि वेरिएबल जे मथां पावर 0 हूंदो आहे छा जे बराबरि थींदो आहे इहो थींदो आहे 1 जे। हिते लिखूं था त एक्स ते पावर 0 इज़ इक्वल टू 1 पोइ इहो थी वियो 25 ज़रबिया 1 इज़ इक्वल टू थियो 25। हाणे जेकॾहिं मां तव्हां खां पुछां त हिते हिन जी डिग्री घणी आहे एक्स जे मथां पावर घणो आहे वेरिएबल जे मथां इहो आहे 0। तंहिंजे करे असां चवंदा आहियूं हर मुस्तक़िल सां जेको वेरिएबल आहे उनजे मथां पावर 0 हूंदो आहे तंहिंजे करे असां हर मुस्तक़िल खे 0 डिग्री जो एक्सप्रेशन करे चवंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अलॻि आई।